रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन 2 ॾींहं अॻु कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में गाॾी मथां मोटरसाइकिल सवारनि जी फायरिंग जे नतीजे में जैकबाबाद जो शहरी इताद जो सदर मोहम्मद अकरम अबड़ो ऐं संदसि पुटु शहरयार अबड़ो मारिजी विया। न रुॻो जैकबाबाद पर उत्तर सिंध जे 2 ज़िलनि में सोग वारी सूरतहाल छायल आहे। मोहम्मद अकरम अबड़ो जैकबाबाद जे मसइलनि जे हवाले सां तमामु हिकिड़ो मुतहरिक किरदारु हो। न रुॻो सियासी तौर पर समाजी तौर बि तमामु अॻु भरो हो ऐं हुन बिना नस्ली मतभेद बिना मज़हबी मतभेद इंसानियत जी ख़िदमत कई, जंहिंजे करे जैकबाबाद जा रहवासी खेसि तमामु घणो यादि कनि था। इन हवाले सां असांखे वधीक आगाह कंदो असांजो जैकबाबाद जो रिपोर्टर नवाज़ सोलंगी। जी इरफान साहब, अरबा ॾींहुं कराची जे डिफेंस 7 में मस्जिद आशा भरिसां हथियारबंदनि जे हमले में MPA मोहम्मद असलम अबड़ो जो नंढो भाउ शहरी इताद जैकबाबाद जो सदर अकरम अबड़ो ऐं उनजो पुटु शहरयार अबड़ो जेका मारिजी विया। ॿुधायो वञे पियो त 4 खां 5 मोटरसाइकिलनि ते सवार हथियारबंद आहे, जिन्हनि राइफल 222 ऐं 9mm जा जेका 50 खां वधीक जेका उन्हनि फायरिंग कई आहे, गाॾी जे चौधारी फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में शहरी इताद जो सदर अकरम अबड़ो ऐं उनजो पुटु शहरयार अबड़ो मारिजी विया, जॾहिं त सरदार अब्दुल्ला अबड़ो जेका उन्हनि सां गॾु आहे ऐं मीर इरशाद ख़ान पंवर जेका आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन्हनि खे कराची जी इस्पतालनि में जेको आहे त उहे ज़ेर इलाज आहिनि। वाक़ियो तमामु ॾुखंदड़ो। इन सिलसिले में जेको आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बि आहे ऐं परॾेही वज़ीर बि आहे, उन जेको आहे नोटिस वरितो आहे, वाक़े खे दहशतगर्दी करार ॾिनो आहे, उन इहा ख़ातिरी कराई आहे ऐं हुकुम बि ॾिनो आहे त जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे, जॾहिं त उन ॾुखायल ख़ानदान सां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। इन खां अलावा जेको आहे त वॾे वज़ीर बि नोटिस वरितो आहे। DIG इरफान बलोच जी अॻुवाणी में हिकिड़ी कमेटी जोड़ी वई आहे, जेकी कमेटी जेको आहे त इन सॼे दहशतगर्दी वारे वाक़े खे जांच कंदी ऐं उनमें जेको आहे मुलस किरदारनि खे वाक़ो करे उनखे गिरफ़्तार कंदी। इन सिलसिले में MPA मोहम्मद असलम अबड़े जो कराची में जेको मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो, छाकाणि त अॼु हू तमामु गमज़दा हुयो, वरितलु हुयो ऐं हू इन जेको आहे पोज़ीशन में न हो जो मीडिया वारा हुन सां ॻाल्हाए सघनि, छाकाणि त हुनखे तमामु घणो सदमो पहुतो आहे। हीअ हुनजो जेको आहे त सियासी भरजुलो हुयो ऐं जेको आहे त वॾो अकरम अबड़ो साहिबु जेको आहे त हुनजो सियासी भरजुलो हुयो, सॼी शइ हिते संभाली जैकबाबाद में जेको आहे त सियासत उहो संभाली वेठो हुयो ऐं जेको आहे हिकिड़ो मुतहरिक किरदारु हुयो। इन जे करे जेको आहे त समूरो ख़ानदान ॾुखोयल आहे, ख़ुसूसन जेको आहे त MPA असलम अबड़ो जेको आहे सभ खां वधीक ॾुखाइतो नज़र आयो आहे। असां जेको आहे त इन खां अॻु में जेको कराची में MPA मोहम्मद असलम अबड़े मीडिया सां ॻाल्हि ॿोधे कंदो चयो त हुन चयो त असांजी कंहिंसां का दुश्मनी कोन्हे ऐं जेको आहे हीअ हिकु साज़िश तहत गहरी साज़िश तहत जेको आहे दहशतगर्दी जो वाक़ियो करे मुंहिंजे भाउ ऐं भाइटे खे जेको आहे क़तलु कयो वियो आहे। नाज़रीन, नवाज़ सोलंगी मोहम्मद अकरम अबड़ो ऐं संदसि फर्ज़ंद जे क़त्ल जे हवाले सां जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो उन हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर मोहम्मद अकरम अबड़ो जी शख़्सियत जे हवाले सां जैकबाबाद जी सियासी समाजी शख़्सियतुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदन हिन हवाले सां छा चवणु आहे, अचो त ॿुधूं। साईं मोहम्मद अकरम अबड़ो अॼु हिन फ़ानी दुनिया थी वियो आहे, शहीद थी वियो आहे, जंहिंजो तमामु घणो अफ़सोस आहे। जेको जेतिरो सदमो कजे उहो घटि आहे ऐं हुनजो हिकिड़ो मुतहरिक किरदारु रहियो आहे। हर वक़्तु सियासी जदोजहद में थोरे समाजी कमनि में हुनजो को अहम को रोल रहियो आहे। जैकबाबाद में या जैकबाबाद खां ॿाहिरि बि सियासी तौर ते असां गॾु सिंध नेशनल फ्रंट में बि गॾिजी कमु कयोसीं, पर हिते बि हुनजा तमामु घणी एक्टिविटी ऐं समाजी कमनि में हुनजो सुठो किरदारु रहियो। शहरी एक्शन कमेटी जे हवाले सां या राजन भागनि में फ़ैसिलनि सां बहरहाल हिकिड़ो वॾो ख़ाल महसूसु थींदो जैकबाबाद जे अवाम खे। मोहम्मद अकरम अबड़े साहिब जी शख़्सियत कंहिंखां गुज़िरियल कोन आहे ऐं हुनजा हिन शहर में काफ़ी ख़िदमतूं आहिनि। जंहिं नमूने सां शहरी इताद खे इन जंहिं तरीक़े सां हलायो आहे ऐं ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं इनखे इंटैक्ट ऐं मेंटेन रखियो वियो आहे ऐं शहर जेके मसइला मसाइल हूंदा हुआ उनखे उजागर कंदो। ऐं मूंखे बि यादि आहे जंहिं टाइम मां बि तालकान आज़म हूंदो हुउमि ऐं असां सां गॾु ॿिया हाणे बि उन वक़्त जा बि काफ़ी इन टाइम वेठा दोस्त नाज़म हूंदा हुआ, काफ़ी बर्निंग इशूज़ हूंदा, उहो बर्निंग इशूज़ ते उतारींदो ऐं निशानदी कंदो। अकरम अबड़ो असां वाहिद शख़्स ॾिठोसीं जेको ख़ुदा परस्त ऐं इंसान दोस्त हो, जेको बग़ैर कंहिं मज़हब ऐं नस्ल जे इंसान जी ख़िदमत कंदो हो। मुस्लमान हुजे, हिंदू हुजे, ईसाई हुजे, असां ॾिठोसीं उन्हनि खे त बाक़ाइदा उन्हनि जा वॾा वॾा फ़ैसिला अहिड़े नमूने कंदो हो जो सभु दुरियूं खीर खंड थी वेंदियूं हुयूं। उन खां अलावा हिन मुसलसल शहर जे मसइले लाइ जदोजहद कई। असां इहा डिमांड कंदासीं त इन जा हालत पूरो नथे करे सघिजे। अकरम अबड़ो साहिबु जेको दिलेर माण्हू, बेडपो माण्हू, हर ग़रीब सां दलीर सां किरदारु अदा करे, हो एतिरो दिलेर माण्हू हो जॾहिं उनखे गोलियूं लॻियूं तॾहिं बि गाॾी हेठि लही करे मुक़ाबले करण जी कोशिशि कयईं, पर गोलियूं लॻण सभु पट ते किरी पियो। असां इहा ई डिमांड कंदासीं त सिंध हुकूमत अहिड़े दिलेर माण्हू या कातिल जेके आहिनि
फ़ौरन गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे कानून हवाले करे। हे सिर्फ़ु जैकाबाद न बल्कि पूरे असांजे हिन ख़िते ऐं ख़ासि तौर ते असांजे अबड़ो बिरादरी ऐं जामोड़ बिरादरी लाइ जेको वॾो सान्यो आहे, इन जो जेको ख़्यालु आहे इहो कॾहिं पूरो न थी सघंदो, छो जो हुन जी शख़्सियत हिकु अहिड़ी हुई जो हर माण्हू सां प्यारु कंदो हुयो ऐं हर माण्हू खे अट्रैक्शन पैदा थींदी हुई उन सां। त मां सम्झां थो सियासी हवाले सां हुजे, क़बाइली हवाले सां हुजे, चाहे इलाक़ाई हवाले सां हुजे, हर हवाले सां हुन माशाअल्लाह पंहिंजी ज़िंदगी जेकी आहे बहितरीन नमूने सां गुज़ारी। अकरम अबड़ो हिकिड़ो फ़र्दु न हो, हे असां सभिनी जे लाइ हिकिड़ो अलमनाक सान्यो आहे। हू इनफ़रादी तौर ते बि इंतिहाई ख़ूबसूरत बाकमाल बावकार इंसान हो। सियासी तौर ते जेतोणीकि हुन जो सफ़र शागिर्दी वारे दौर खां वठी शुरू थियो, पर 80 वारे ॾहाके में हू अमली तौर ते जैकाबाद जे शहरनि जी समाजी ख़िदमतुनि में पेश रहियो ऐं इन जे नज़र हू जैकाबाद शहरी इतिहाद जो सदर बि थियो। नाज़रीन, सकरंड न रुगो शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो अहम शहर आहे, पर विचोली सिंध जो इंतिहाई अहम शहर ॻणियो वञे थो, छाकाणि त केतिरा ई ज़रई मर्कज़ हिन शहर में अचनि था। सॼो तालको सर सब्ज़ आहे, पर बदकिस्मती सां ॿुधाइणो पवे थो त तालके हेडक्वार्टर वारो शहर गंदगीअ जे वर चढ़ियल आहे। ख़ासि तौर जेके गुज़िरियल ताज़ियूं बरसातूं पयूं आहिनि, उन्हनि बरसातुनि त शहर जो हुलियो ई बिगाड़े छॾियो आहे, छाकाणि त ड्रेनेज सिस्टम नाकारा थी वियो आहे। टाउन कमेटी वटि करोड़े रुपए जी बजेट बि आहे, पर ड्रेनेज सिस्टम दुरुस्त नथो कयो वञे, जंहिंजे करे बरसातुनि दौरान शहरनि खे अज़ियत जो मुंहुं ॾिसणो पवे थो। इन हवाले सां आगाह कंदो असांजो सकरंड जो रिपोर्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो। हा जिरफ़ान, जीअं त पवंदड़ बरसाति खां पोइ सकरंड में क़ाइमु जेको सालनि खां ड्रेनेज सिस्टम हुयो, उन जेको पब्लिक हेल्थ वारनि जी पत खे वाखो करे छॾियो आहे। हिन वक़्तु उहो सकरंड शहर जी उहो रोड न आहे जिते पाणी बीठल न हुजे, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां किरोड़नि जी लाॻत सां जोड़ायल तहलके सकरंड जे लाइ ड्रेनेज सिस्टम उहो हिन वक़्तु मुकमल तौरु नाकाम बणियल आहे। जॾहिं त टाउन कमेटी सकरंड पारां बि इहो चयो पियो वञे त जेके हीअ ड्रेनेज सिस्टम चोक थियण जे करे नाला उथलनि था ऐं उनजे करे ई रोडनि ऐं रस्तनि ते पाणी अचे थो। तहिड़े जो हिन वक़्तु टाउन कमेटी चेयरमैन चार्ज संभाली आहे टाउन जी, जॾहिं त उन पारां इहो चयो पियो वञे त असां जॾहिं चार्ज संभाली आहे त असां वटि हींअर 3 करोड़नि खां वधीक टाउन कमेटी कर्ज़ी आहे। हाणे सुवाल हिते इहो पैदा थिए थो त 2 करोड़ रुपयनि जी बजट खणंदड़ टाउन कमेटी आख़िर 3 करोड़नि जी कर्ज़ी छो आहे? उहो त हिकिड़ो अलॻि सुवाल आहे त उहो छो आहे, उन बाबति बि इंक्वायरी थियणु घुरिजे। पर हीअ जेके करोड़नि जी लाॻत सां जेको ड्रेनेज सिस्टम जुड़ियो आहे, उहो हिन वक़्तु नाकारा बणियल आहे। सुप ते वहण जे बजाए उबतो वहे थो। ऐं उन खां अलावा टाउन कमेटी पारां इहो बि चयो थो वञे त जेके हीअ ड्रेनेज स्कीम जुड़ियल आहे, उनखां पोइ जेको पाणी छोड़ थिए थो, उन में बि लखे रुपयनि जो तेल इस्तेमालु थिए थो, छो त उनखे लिफ्टनि ज़रिए पाणी छोड़ कयो थो वञे, जॾहिं त पाणी सीधे वहण जे बजाए उबतो वहे थो। हिन वक़्तु आउं सम्झां थो त नवाब शाह रोड हुजे या काज़ी अहमद रोड हुजे, पर उहो रोज़ जो मामूल आहे उनखे बंदि थियण जो, उहो बंदि थिए थो। ड्रेनेज सिस्टम बंदि थिए थो। उन ड्रेनेज सिस्टम में जेको सो खोलण जे लाइ सैनिटरी स्टाफ त पहुचे थो, पर उहो स्टाफ वक़्ती तौरु उनखे गटर लाइन खे खोले थो ऐं वरी उहो बंदि थी थो वञे। नाज़रीन, ग़ुलाम क़ादिर चांडियो सकरंड में ड्रेनेज निज़ाम जी तबाही सबबि जेका सूरत हाल पैदा थी उन हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर सकरंड जे सियासी समाजी अॻवाननि सां आम शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। गॾोगॾु टाउन कमेटी जे चेयरमैन खां बि मौक़ुफ़ मालूम कयो आहे। संदन छा चवणु आहे, अचो त ॿुधूं। ग़ुलाम क़ादिर भाउ, तव्हां सॼे शहर खे वाच कयो पिया। असीं बि समाजी वर्कर आहियूं। त जॾहिं ड्रेनेज सिस्टम जी जेका स्कीम आई पई 24-25 करोड़ जी, त असां उहो महसूसु कयो त हीउ कमु क़ाबिल क़बूल कोन्हे ऐं नाकारा कमु पियो थिए। नाकारा जो मक़सदु इहो आहे त हिननि में मटीरियल जेको इस्तेमालु कयो पियो इहो तमामु ख़राबु मटीरियल हो। ऐं उन सां गॾोगॾु जेका हीउ शालीमार वारो ऐं नवाब शाह रोड वारो जेको ड्रेनेज सिस्टम जेके नाला आयाऊं पिए, हाणे जेकॾहिं हीउ पाणी असीं हेॾां चाढ़े मथे चाढ़ींदासीं कोन चढ़ंदो, त उहो जेको उबतो सुबतो पाणी वहण वारो ड्रेनेज पाणी उहो उबतो पियो विहे। त उन हवाले सां न इंजीनियर पाण अची कम जी विज़िट कई, न को वरी कंहिं जो जंहिंजो ठीको हुयो उन अची विज़िट कई, सिर्फ़ु मज़दूरनि कमु कयो। तव्हांजे साम्हूं ही महीने अंदरि में ठहियो आहे। हीउ ॾिसो कैमरा जेकॾहिं फेराए ॾिसे त
ही महीनो थियो आहे त ॾिसो हालत कहिड़ी लॻी पई आहे। पब्लिक हेल्थ कमीशन लेता है और सारे काम को ओके करार देता है। मैं समझता हूँ कि इसमें एक माफिया है जो काम करती है और उस माफिया ने सकन को डुबोने का प्रोग्राम बनाए रखा है। मैंने शाह साहब से बात की थी कि भाई बजाय सीवरेज को ज़मीन में दफन करने के लिए ओपन नाली का सिस्टम बना लिया जाए तो गंदगी कम फैलेगी। तो शाह साहब ने कहा कि मैंने ये तजवीज़ दी थी, लेकिन पब्लिक हेल्थ वालों ने कहा कि मंसूबा बनाना आपका काम नहीं है, मंसूबा बनाना हमारा काम है। ये मंसूबा साहब जो लोग हैं ये लुटेरे लोग हैं। अब टाउन कमेटी 3 करोड़ की मखरूज है। ये ऐसा मालूम होता है कि लूटने में किसी ने कसर नहीं छोड़ी। और सवाल ये पैदा होता है कि इतनी बड़ी ग्रांट के बाद टाउन कमेटी मखरूज क्यों हो गई, इसकी भी इंक्वायरी होनी चाहिए। शहर जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो बिल्कुलु सालनि खां नाकारा आहे, अॼुकल्ह खां न, सालनि खां वठी नाकारा लॻो पियो आहे। ऐं हिते किरोड़ो रुपया जेके पीपल्स पार्टी तरफ़ां आयल टाउन कमेटी में उहे पैसा ख़र्च थिया ऐं जेके पब्लिक हेल्थ वारनि खे मिलिया उन्हनि जे नाहिली जे करे हीउ ड्रेनेज सिस्टम सही न ठहियो। जॾहिं सही न ठहियो आहे उनजी तरीक़ेकार सही न आहे, हुनजी पाणी सिधे वहण जे बजाए उबतड़ंदो वहे। सकरन शहर मुकमल ब्लॉक आहे हिन वक़्तु ड्रेनेज सिस्टम जे करे, हर शइ ब्लॉक लॻी पई आहे, पाणी सॼो घिटियुनि में भरियो पियो आहे, ॿार बचो बीमार मरीज़ केर बि निकिरी कोन थो सघे। जॾहिं त असांजो डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद जो ही मेन अहम सुठो तालको आहे, उन तालके जे करे ही तमामु ख़राबी हिते घणी आहे। महिरबानी करे इन पब्लिक हेल्थ वारनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जी अदा बिल्कुलु ड्रेनेज जा असां वटि इशूज़ आहिनि। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त सकरन शहर असांजो पुराणो क़दीमी शहर आहे। 1853 1853 में खां असांजी टाउन कमेटी हले पई। जेको असां वटि ड्रेनेज जो सिस्टम पियल आहे इहो 1980 में इहो ड्रेनेज सिस्टम पियो हुयो, जेको काज़ीमद रोड खां थींदो अची असांजे डिस्पोज़लनि ताईं पहुचे थो मैराप रोड ॾेई। त तॾहिं वक़्त में असांजी आबादी सकरन शहर जी 15,000 खनि हूंदी हुई। त हिकिड़ी 15,000 वारी आबादी ऐं 40 खां 45 साल में 1980 खां वठी 2023 43 इयर्स जे गैप में हू तव्हां 1.25 लख ते अची पहुता आहियो, त उन जॻह ते चैलेंजिस आहिनि। ॿियो इहो थींदो आहे त सकरन शहर मुंहिंजो आहे, माण्हू मुंहिंजा आहिनि, बिल्कुलु मूंसां ई नाज़ नख़रा कंदा, आऊं ई खणंदो सान, पर हिकिड़ो अर्ज़ु कंदो सान त हर शहर असांजो आहे, असांखे मालिकी करणी आहे, असांखे पंहिंजे शहर खे ओन करिणो आहे न। जेको बि कमु हले थो, आया उहो टाउन कमेटी जो आहे, पब्लिक हेल्थ जो कमु आहे या के ॿिए डिपार्टमेंट जो आहे, तव्हां एटलीस्ट उते बीहो, तव्हां ॾिसो किथे किथे कंहिं हिकिड़े माण्हू खां का कोताही थियो थी वञे, किथे लेवल जो मसइलो अचे थो, किथे ॿिया मसइला अचनि था, त एटलीस्ट तव्हां तव्हांजे जेको उनजो हेड आहे डिपार्टमेंट जो, त उनखे निशानदेही करियो त साईं हीअ लेवल में असांखे लॻे पियो त को न को इशू आहे, त उहो हल थी वेंदो। हाणे मुंहिंजी प्लैनिंग आहे त सभिनि खां पहिरीं त असां लाइन्स ते कमु करियूं, असां ड्रेनेज जूं नयूं लाइनूं पारायूं, पर असां वटि बजट जो फुक़दान आहे। ठीकु आहे, असांजी टाउन हींअर डेफिसिट में हले। मूं अर्ज़ु कयो आहे असांजी लीडरशिप खे, मोहतरमा आदि फरियाल टालपुर साहिबा खे, असांजे तव्हांजे MNA साहिबु साईं मीर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहिब जन खे, त तव्हां असांखे का स्पेशल ग्रांट वठी ॾियो। नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।